अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां नई दुआ सां जिते बि जो ख़ुशी जो शादी आबाद जो करीम रब अवां खे दामे दरमे कर में सुखने सिर पंहिंजो मोहताज रखे आमीन सुमा आमीन। अमां जी ॻाल्हि हिकिड़ो भेरो वरी अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। वालदा फ़रमाईंदी हुई त वींदा लुड़ लही थींदियूं अखियूं अखियुनि जहिड़ियूं। वक़्तु गुज़रण जो ॿियो नालो आहे, तेज़ीअ सां हुन जो सफ़र जारी आहे। ऐं सभु जेके घड़ियूं हुयूं तकलीफ़ जूं ख़ैर अञा ताईं बि किन किन ते त आहिनि, पर उहे आहिस्ते आहिस्ते ख़तमु थियनि पियूं, छाकाणि त जेके बि मुतासिरीन हुया जिन जी असां बार बार ॻाल्हि कंदा आहियूं, हीअ असांजो छहों प्रोग्राम आहे, बल्कि छह ई गॾिजाणी आहे निस्बत सां जेके असीं अवां जी ख़िदमत में पेश कयूं पिया था। उन्हनि सभिनी दोस्तनि लाइ जेके बरसाति जा सतायल हुया या ॿोझ जा सतायल हुया, त उहे आहिस्ते आहिस्ते पंहिंजे घरनि ॾांहुं मोटी वञनि पिया था ऐं मोटी वञनि पिया था। त हिकिड़ी साहत आहे जेका उन्हनि जे चहिरे ते नज़र अचे थी, हिकिड़ी ख़ुशी आहे जेका नज़र अचे थी, छाकाणि त पंहिंजो घर हूंदो आहे, वतन त पंहिंजो आहे, पर बहरहाल पंहिंजो घर आहे, हुन में जेका मोट पंहिंजे घर ॾांहुं थिए थी उहा बि दीदनी हूंदी आहे, ॾिसण वटां हूंदी आहे। पर हाणे हिते वरी कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि। ऐं ईअं जेका ॻाल्हि आहे न, बार बार चवंदा आहिनि त बाबा कागज़ छो हुयो, तव्हां दाग़ जी ॻाल्हि कंदा आहियो, हर को चए थो दाग़ आहे दाग़ आहे दाग़ आहे, कागज़ जे अछाइण जी ॻाल्हि छो कोन था कयो? त अछाइण जी ॻाल्हि बि करणु घुरिजे, पर दाग़ बि ॾेखारणु तमामु ज़रूरी आहे, जंहिंजी ख़बर पए त शयूं पंहिंजी जाइ ते कहिड़ी हैसियत रखनि थियूं। मिसाल तौरु ॾुख शिदत सां इहो थिए थो त भाड़ा वधी विया आहिनि, पेट्रोल महांगो थी वियो आहे, बिल्कुलु थी वियो आहे, रोड रस्ता बि ख़राबु आहिनि, इहो बि आहे त वर वकड़ वॾा आहिनि। पर तव्हां थोरो काथो लॻायो आहे त इन्हनि जी जेको जेको हुन हिसाब सां, यानी पेट्रोल जे वधण जे हिसाब सां ऐं वरनि वकड़नि जे हिसाब सां जेको भाड़ो थियणु घुरिजे, उन खां ॾेढुणो भाड़ो आहे। ऐं ख़ुदि सां ॾेढुणो भाड़ो इन करे आहे जो मजबूर आहिनि, उहे मोटी वञणा आहिनि। हाणे मिसाल तौरु जेकॾहिं कमिशनरी ऑफिस मां का हेल्प अचे थी, AC आहे, DC आहे, इहे मदद कनि था, किन खे गाॾियूं कराए ॾियनि था, पर हर कंहिं ताईं त उहा गाॾी कान थी पहुचे न। त पोइ जेके माण्हू लॾो हिते लाहियो वेठा आहिनि, जेके लॾो चइबो आहे बाक़ाइदगीअ सां, ख़ैमा या नंढियूं झूपड़ियूं या वस्तियूं हुननि आबाद कयूं, जेके पंहिंजे घर मोटणु चाहिनि था, त जेकॾहिं वॾी गाॾी कनि त उन खां वधीक भाड़ो अचे थो जेको नंढी गाॾी जो भाड़ो आहे। हिकु दुनिया जो दस्तूर आहे लाज़मन, वॾी गाॾी जो भाड़ो वॾो ई थींदो, पर अंदाज़ो लॻाए सघो था त ऑलमोस्ट ॿीणो भाड़ो आहे। इहो ॿीणो भाड़ो असांखे जुगाए थो, जेको भाड़ो वठे थो उनखे ख़बर न आहे छा त हीउ जेको रस्तो आहे इन जो किरायो केतिरो हुजणु खपे। अंदाज़ो लॻायो त कोविड थियो त मास्क जी क़ीमत वधी वई, उहो जेको ₹10 जो मास्क आहे ₹120 ₹200 ताईं विकिणणु लॻो। हींअर टेंट महांगा थी विया, जेको ताल पत्री आहे ख़ाली उहा ई महांगी थी वई, त जेको ॻाढ़ियूं कलियूं, जेके कलियूं कलियूं चवंदा आहिनि उन्हनि खे, जेको मतिलबु स्ट्रैप मथां ॾिबो आहे, उनखे ई उहा ई एॾी महांगी थी वई। हाणे वञी का आहिस्ते आहिस्ते उनजी प्राइस कंट्रोल में आई, छाकाणि त हाणे आहिस्ते आहिस्ते माण्हुनि खे जिन खे ख़ैमा लॻणा हुया, जिन खे शयूं लॻणियूं हुयूं, असां बार बार यूज़ कंदा आहियूं। असीं ईअं छो कंदा आहियूं? असीं ईअं मौक़े जो फ़ाइदो वठणु छो चाहींदा आहियूं? असांखे त मदद करण जो हुकुम आहे, असांखे त हुकुम आहे त तव्हां जेतिरी कंहिंजी हेल्प करे सघो था ओतिरो अॻियां अचो। पर ही शायदि अंदरि जो खॾो आहे जेको भरिजणो ई कोन्हे को, हिकिड़ी पिट आहे, हिकिड़ो होल आहे जेको जेको कॾहिं भरिणो ई कोन्हे को, बसि पोइ हुनजो छा कजे? वरी जीजी जी ॻाल्हि यादि अचे थी, बसि जीजी चवंदी त बाबा हाणे हिनखे हलाप ॾे, असांजे वस खां त ॿाहिरि आहे। हिकिड़ी हिकायत यादि अचे थी त अंग्रेज़ जेको ज़मानो हो उन में को दारो हुओ, को तपेदार हो, को ॿियो हो, बहरहाल हर दफ़े हर साल हिकिड़ी चिठी लिखी मोकिलींदो त असां हिकिड़ो खॾो आहे जेको भरिजे कोन थो, त वरी इमदाद अची वेंदी, कमक अची वेंदी, पैसा अची वेंदा हुआ, मिटीअ जा बाबा मिटी विझो, इन खॾे खे भरियो, माण्हुनि जे लाइ सहूलियत पैदा कयो, वरी ॿिए साल ख़त अची वेंदो, साईं इहो खॾो आयो, खॾो भरिजे कोन थो। आख़िर हिकिड़े ॾींहुं साहिब बहादुर अची वियो हुते पाण, हुन चयो बाबा इहो विज़िट ते टीम अचे पई थी, असांखे ॾेखार त खॾो किथे आहे। हाणे जीअं ई हू साईं पुॻो विज़िट करण वारो, त हुन चयो साईं 2 मिंट वेहो, आराम कयो, थोरो चांहि ॿाहिरि पीओ, थोरो रिफ्रेशमेंट वठो। चई बाबा रिफ्रेशमेंट खे छॾ, मूंखे खॾो ॾेखार। चई तव्हां थोरो थकियल आहियो, थोरो उतां करे थोरी देरि वेहो। ख़ैर हुनखे चांहि ॿाहिरि पहिरीं चई बाबा हाणे उथी मूंखे खॾो ॾेखार। चईं मंझंदि जी मानी जो टाइम थी वियो आहे, तव्हां आराम सां थोरी मानी वानी खाओ, थोरो रिलैक्स कयो, उन खां पोइ हलूं था। ख़ैर हुनखे मंझंदि जी मानी हुन खाराई। मानी खाइण खां पोइ बिर थी वियो ऑफिसर, चई बसि हाणे उथी मूंखे कीअं करे खॾो ॾेखार, खॾो किथे आहे? हाणे मजबूरन हुनखे टांगे में न विहारियो, हाणे ॾेखारे पियो साईं हीअ ज़मीन आहे, हीअ आहे, हीअ आहे, ही मतिलबु नंढड़ी हिकिड़ी खाई आहे, मतिलबु शयूं थोरी। बाबा मूंखे सभु धंधे में वञी पवनि, तूं मूंखे खॾो ॾेखार, त खॾो किथे आहे? ऐं जॾहिं हू ॿियनि तां कावड़ियो न, त हुन हमरा पेट तां कपिड़ो मथे करे ॾेखारियो, साईं इहो खॾो आहे, भरिजे ई कोन थो। जीजी चवंदी बाबा हिन खॾे खे त को क़बर जी मिटी भरे, बाक़ी त ख़ैर आहे। हाणे ज़िंदगी जूं कैतूं आहिनि, ख़्वातीन हज़रात, हिन में न को मौत जी ॻाल्हि आहे, न को पिट पारातो आहे, न को ॿी शइ आहे। असांजो इहो खॾो छो कोन थो भरिजे? उहे सभु जेके
हाणे बि कार्डनि ते बीठा आहिनि, उहो ई साॻियो सपोर्ट कार्ड अचे पियो न, उहो बीठा आहिनि पिनाइण वारा, उहो कोड ॾियण वारा बीठा आहिनि। तमामु ख़ुशी आहे त तकड़ि में कमु थिए थो। मूं ॾिठो आहे न, 1000 रुपयो ॾिजे थो, 2000 ॾिजनि था, तकड़ि में कमु थिए थो, जान छुटी वञे थी, वाह वाह, मज़ो अची वञे थो। माण्हू वियो, कैश करायो, 25 जी जाइ ते 23,000 मिलिया, अला हुन बि थी वियो न कमु। हाणे चवंदा सिस्टम आहे, को पंहिंजो पाण में हिक ॿिए खे, मतिलबु वॉट इज़ दैट नॉनसेंस। हीअ एॾी बेवकूफ़ी जेका आहे ज़िंदगीअ में, असीं छो था कयूं ईअं? असीं त पंहिंजे हथ सां माना पाण ॾियूं था न। हाणे उहो माण्हू जेको तकड़ि करणु चाहे थो, माना उहो हुनखे हिमथाए थो, उहो पंहिंजे वारे ते वारो वठणु कोन थो चाहे, उहो जल्दी चाहे थो। इहो ईअं ई आहे जीअं असीं कतार में कोन बीहंदा आहियूं, चाहींदा सभ खां पहिरीं बैंक में असांजे लाइ दरी खुले, सभ खां पहिरीं असां कैश वठूं, हुन खां पोइ असां हलिया वञूं। ईअं छो थींदो आहे? बसि इहा ई ॻाल्हि आहे। अॼु शायदि कुझु घणो कोन्हे, पर मुंहिंजे ख़्याल में जेको कुझु बि आहे तमामु घणो आहे। इन ते असांखे गौर करणु घुरिजे, ऐं सोचणु घुरिजे त अलाह करे त असीं कंहिं 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 हिक दॻ में ठीकु हलूं ऐं शयुनि जे मदार ताईं पहुचायूं, जेके ॾुखिया आहिनि तुंहिंजे लाइ सवाल ई पैदा कयूं, ऐं असांजो इहो मामिलो हलंदो रहे। करीम रब मां कितां में दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजे मुहताज रखे। बशर्त हयात ईंदड़ हफ़्ते हमारी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि। बार बार कुझु मैसेजिस मिलनि था, मां हमेशह हुनजी ॻाल्हि शुरूआत में कंदो आहियां त कंहिं दोस्त फरमायो त तव्हांजे गलनि में हाणे चस कोन्हे, उहो मिठाज कोन्हे। शायदि इहा थकावट आहे उन ॾुख जी, उन ग़म जी, उन रंज जी, जेको उन्हनि कैंपनि में नज़र अचे थो। थकावट आहे, उन तकलीफ़ आहे उन्हनि सभिनी जी जेके इन्हनि ॾुखियुनि घड़ियुनि में साह खणी रहिया हुया ऐं आहिस्ते आहिस्ते हाणे पंहिंजे वतन ॾांहुं मोटी रहिया आहिनि। मतिलबु वतन मां छा, पंहिंजे घरनि ॾांहुं मोटी रहिया आहिनि, वतन में तो कर सां आहिनि। त बसि अलाह कंदो त वेंदा लुॾ लही थींदियूं, अखियूं जहिड़ियूं वरी खिलंदासीं, वरी मुरकंदासीं, वरी ॻाल्हियूं कंदासीं, ऐं वरी कोशिशि कंदासीं त चाशनी हुजे, चाश सलामत हुजे, मिठाज केॾांहुं न वञे। करीम रब अव्हां जो मिठाज सलामत रखे। इजाज़त ॾींदो, फ़ी अमान अल्लाह। अला भाई।